मज़ीद वीडियोज़ के लिए हमारा यूट्यूब चैनल सब्सक्राइब करें और बेल आइकन पर क्लिक करें। आका करीम अलैहिस्सलाम जी विलादत ही नसीब न थी आहे पहिरियां ई हे सिक ॾिसो हुज़ूर जे उम्मती हुजण जी। आका करीम अलैहिस्सलाम जी बारगाह अक़दस में तोहफ़ा तहाइफ़ पेश करण जी हुब ॾिसो गुज़रन ज़माने जे माण्हुनि खे। अल्लाहु अकबर। सामईन बादशाह हिकु घर ठारायो, उन वक़्तु जे आलिम खे वॾे आलिम खे ताक़ीद कई त अगरि तूं वफ़ात करे वञी त पंहिंजे पोयनि खे वसीयत कजांइ हीअ अमानत रखनि। तूं वफ़ात करे वञी हता कि इहो वसीयत जो सिलसिलो जारी रहे ताकि मोह जे तरफ़ खां तोहफ़ो उन महबूब नबी खे पहुचे। बादशाह हिकु वॾो ख़त बि तहरीर कयो। उन ख़त में आका करीम अलैहिस्सलाम जी शान अक़दस में कुझु शेर बि लिखियईं त हे महबूब नबी आख़िर ज़मा, अगरि मुंहिंजे ज़माने में तव्हां जेकॾहिं अची वञो हा त मुंहिंजो अल्लाह गवाह हुआ त मां तव्हांजो उम्मती बणिजां हा ऐं तव्हांजे मथां लश्कर समेत ईमान आणियां हा। हता कि कुझु अक़ीदत वग़ैरह जा इज़हार उन बादशाह उन ख़त में कया। अल्लाह अकबर। ज़मानो गुज़री वियो, हज़ारे साल गुज़री विया। यसरब रहियो। आका करीम अलैहिस्सलाम मके पाक में 100 सालनि खां पोइ पैदा थिया, बोइसत मुबारका थी। मके पाक में अल्लाह तबारक व तआला जो अमर थियो त महबूब हाणे हिजरत कयो यसरब जे तरफ़। आका करीम अलैहिस्सलाम हिजरत कई यसरब जे तरफ़। मदीने तैयबा में जॾहिं दाख़िल थियण वारा हुआ, यसरब उन ज़माने में इन मदीने तैयबा जो नालो हुयो। अल्लाह अकबर। जॾहिं आका करीम अलैहिस्सलाम जी ज़ात अक़दस मदीने तैयबा में दाख़िल थियण वारा हुया त रिवायतुनि में अचे थो मदीने तैयबा जे माण्हुनि जे इश्क़ ऐं मुहबत जो इहो आलम हो। नंढड़ियूं मासूम ॿारड़ियूं ऐं मासूम ॿारड़ा उहे हथनि में दफ़ खणी ऐं शहर खां केतिरो ई अॻिते निकिरी इस्तक़बाल जे लाइ, ताकि उन्हनि खे ख़बर पई नबी आख़िर ज़मा असांजे शहर हिजरत करे अचनि था पिया। आका करीम अलैहिस्सलाम जे इस्तक़बाल में सुबुह खां वठी शाम ताईं बीहंदा हुआ। मन को काफ़िलो नज़र अचे, मन का ॾाची, मन को उठ नज़र अचे, ताकि असां ॾिसूं त नबी आख़िर ज़मा महबूब नबी जी ज़ियारत ऐं दीदार कयूं, जेको पंहिंजनि आलिमनि खां तज़किरो ऐं औसाफ़ करीमा मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलाम जा ॿुधंदा आहियूं। यसरब जे माण्हुनि में इश्क़ पैदा थियो, मोहब्बत की। जॾहिं 400 आलिम उन्हनि जे विच में आया ऐं उन्हनि किताबी तज़किरा शुरू कया, इन मां मालूम थियो त आलिम अवाम जे मथां रहमत हूंदा आहिनि। अवाम जे दिलनि में इश्क़ मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शमा खे रोशन करण वारी जेका तीली आहे उहा अल्लाह जा वली अहले इल्म उलमा सगुर आहिनि। और बदकिस्मती सां माण्हू इन्हनि जी सोहबत खां गुरेज़ करे या दुनिया जे नशे में, दुनिया जे हिर्सो हवस में मुब्तला थी हक़ीक़ी मोहब्बत रसूल जी चाशिनी खां महरूम थी विया। या बदकिस्मती हिन उम्मत जी अल्लाह रब्बुल आलमीन अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। सामईन आका करीम अलैहिस्सलाम जो काफ़िलो जॾहिं मदीने तैयबा में पहुतो, अल्लाह अकबर। मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलाम जी मोहब्बत में, इश्क़ में हर हिकु चवे पियो हुज़ूर मुंहिंजे घर तशरीफ़ खणी हलो, हुज़ूर मुंहिंजे घर तशरीफ़ खणी हलो, आका मुंहिंजे घर तशरीफ़ खणी हलो। हर हिकु जी तमन्ना हुई आका मुंहिंजे घर तशरीफ़ खणी हलनि ऐं मूं वटि रहनि। हीउ मंज़र बि अजीब हुयो। आका करीम अलैहिस्सलाम हुस्न अख़लाक़ जा पेकर हुया। मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलाम कंहिंजी दिलि आज़ारी कनि। हिकमत अमली अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ खां इहा आई त महबूब हाणे हीअं कयो, तव्हां महारी ॾाची जे मथां छॾे ॾियो ऐं इन्हनि पंहिंजनि परवाननि ग़ुलामनि खे चओ त हीअ महार ॾाची जे मथां आहे, जिथे ॾाची पंहिंजी मर्ज़ी सां पड़ाव कंदी ऐं उते ई इख़्तिताम पज़ीर थींदुसि। आका करीम अलैहिस्सलाम जॾहिं ईअं फ़रमायो ऐं महार ॾाची जे मथां रखी वई, मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलाम जे इश्क़ ऐं मुहब्बत जी शमा जेका उलमा उन वक़्त जे वलियनि उन्हनि जी दिलि में रोशन कई हुई, उहा जलण लॻी। अल्लाह अकबर। ॾाची जे लाइ परवाननि छा कया, भला भला गाह खणी अची पंहिंजे दरनि जे साम्हूं ईअं पेशकेश करणु लॻा, ताकि ॾाची खे गाह ॾेखारियूं। मन गाह जे करे, बुख जे करे, प्यास जे करे मन असांजे घर में लड़ी पए त असांजा बेड़ा पार थी वञनि। अल्लाह अकबर। सामईन ॾाची सफ़र कंदी रही उहो जेको 1000 साल पहिरीं मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलाम जी विलादत त कोन थी, पर को बादशाह इश्क़ मुस्तफ़ा में तड़पियो हो। उन मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलाम जी मोहब्बत में को तोहफ़ो पेश कयो हो। अल्लाह रब्बुल आलमीन जी ज़ात त मौजूद हुई। मुस्तफ़ा करीम जी मोहब्बत में ये तोहफ़ा, ये नज़राना उन वक़्त जे आलिमनि खे ॾियणु, उन बादशाह जी इश्क़ ऐं मोहब्बत जो अल्लाह तबारक व तआला क़दुरु कंदे उन वक़्तु उन घर में जेको
आबाद हुयो। उन शख़्स जो नालो हो हज़रत अबू अयूब अंसारी रज़ी अल्लाह ताला अन्हु। घरवारी समेत ग़रीब हुयो, मिसकीन हुयो। इहा ॻाल्हि हिननि जे ख़्याल मां ई ख़तमु थी वई हुई। बसा औक़ात मुख़्तसिर माण्हुनि जे ख़्यालनि में इहा ॻाल्हि हुई। आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ाती बबरकात जी वसीयतनामो अल्लाह अकबर हज़रत अबू अयूब अंसारी मुसल्लो विछाए अल्लाह पाक जो हुज़ूर में मिसकीनी ते रोई रहियो हो, काश ऐं अमीर हुजां हा, मां बि ॾाची जा गाह पेश कयां हा ताकी एज़ाज़ हासिल थियां। अल्लाह अकबर होॾां हू रोई रहियो हो। अल्लाह तबारक व तआला तो उहो मंज़र पहिरियों ई मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे अॻियां ज़ाहिर फरमायो। इहा ॻाल्हि पहिरियों न अवाम में अॻियां बयानु कई वञे पई त इहो अवाम सम्झी न सघंदो, ॾुखी हुई। हींअर त मोबाइलनि जो दौरु आहे, तव्हां सम्झो था न हिकिड़ी मोबाइल खां वीडियो ॿी मोबाइल में लाहियो त बिना कंहिं देर जे वीडियो उन में हलणु लॻंदो। इहा मेमोरी कार्ड अल्लाह जे नबीअनि जे दिलनि में बि आहे। गुज़िरियल जेके बि वाक़िया आहिनि इहे सभु विडिया अल्लाह नबीअनि जे दिलनि वारी मेमोरी कार्ड में अपलोड करे छॾींदो आहे। इन जे करे असां सुन्नी चवंदा आहियूं अल्लाह रब्बुल आलमीन नबीअनि खे इल्म ग़ैब सां नवाज़ियो आहे। नबी उहे ख़ुशख़बरियूं ॾींदा आहिनि, बिशारतूं ॾींदा आहिनि जिन खे असां न ॼाणींदा आहियूं। छाजे करे जो नबीअनि जे दिलनि वारे कार्ड में, कार्ड सम्झाइण ख़ातिर चवां थो, अल्लाह तबारक व तआला गुज़िरियल ज़माने काइनात ठही आहे, काइनात जेसीं ताईं ख़तमु थींदी सभु विडिया उन्हनि जे दिलनि में सेव पिया आहिनि। उन वाक़ियनि खे ॼाणनि था। अल्लाह अकबर इहो समूरो वीडियो, इहो मंज़र मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ाती अक़दस खे ॾसियो वियो। अल्लाह अकबर इहा ॾाची बेज़ुबान ॾाची, इन जी महार हज़रत सैयदना जिब्रील अला नबी अलैहिस्सलातु वस्सलाम पकती ऐं उहा ॾाची उन जॻह ते अचे पड़ा कयो, उन घर में अचे पड़ा कयो जेको घर 1000 साल पहिरीं बादशाह मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे लाइ ठाहिरायो हुयो। ॾाची उते पड़ा कयो। आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम उते तशरीफ़ वठी विया ऐं वञण सां जॾहिं तशरीफ़ आवरी थी ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम तशरीफ़ आवरी खां बाद में उन वक़्त जे कंहिं सहाबी वटि उहो ख़त हुयो, मुंहिंजो नालो मुंहिंजे ज़हन मां उनजो विसरी वियो आहे। आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम उन शख़्स जो नालो मुबारक वठी करे फ़रमायूं किथे असांजे भाउ जो ख़त जेको 1000 साल पहिरीं असांजे लाइ वसीयतनामो करे लिखियो आहे। मुसलमानो, हे तव्हां ऐं असांजे महबूब नबी जी शान ऐं अज़मत ॾिसो। 1000 साल पहिरीं अगरि उन जी मोहब्बत इश्क में यसरब में मदीने तैयबा में हुज़ूर जी मोहब्बत में आका जी मोहब्बत में नारा लॻाए ऐं हुज़ूर जी ज़ात बबरकात जी मोहब्बत में जुलूस जी सूरत में मदीने तैयबा जे गिलिन घिटनि खे चुमे थो, आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे लाइ तोहफ़ो पेश करे थो। 1000 साल खां बाद में बि अल्लाह उन जी मोहब्बत जो क़दुरु कंदे इन खे ज़ाया करण जे बजाय मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे ख़िदमत अल्लाह तबारक व तआला पहुचाए थो। ऐं आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम उनखे क़बूल फ़रमाइनि था। अंदाज़ो लॻायो त तव्हां असांजो मिसाल बि यकीननि सां उन बादशाह वारो आहे जो आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो ज़ाहिरी जिस्मानी मुबारक ज़मानो मुबारक त गुज़री चुको आहे, पर असां ऐं तव्हांजो ईमान ऐं अक़ीदो आहे त हिते असां बि आरज़ी आहियूं। मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम रूहानी तौर ते ज़िंदा आहिनि, क़यामत ताईं ज़िंदा रहंदा। इन जे करे जो क़यामत ताईं को नबी न आहे अचिणो। अल्लाह अकबर, तव्हां असांजो मिसाल उन्हनि आशिक़नि वारो आहे, उन्हनि आलिमनि वारो आहे, उन बादशाह वारो आहे जो असांखे बि यकीन ऐं अक़ीदो आहे त क़ुरान करीम ॿुधायो आहे त क़यामत क़ाइमु थींदी, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम क़यामत में जलवा फ़रोज़ थींदा ऐं पंहिंजनि आशिक़नि खे सुञाणींदा जेके दुनिया में मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी मोहब्बत में पे तड़पिया, हुज़ूर जी मोहब्बत में ख़र्च कंदा रहिया, आका जी मोहब्बत में मीलाद कंदा रहिया, मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे मीलाद जे मथां जानी माली ख़िदमतूं पेश कंदा रहिया। इन्हनि जूं ख़िदमतूं बि अल्लाह ज़ाया न कंदो। हू त अॻिरल गुज़िरियल ज़माने जो बादशाह हुयो, असां त मुस्तफ़ा करीम मदीने वारे साईं उम्मती आहियूं। हुज़ूर जी ज़ात बबरकात जे उम्मत जी ख़ैर ख़ैरातुनि खे अल्लाह तबारक व तआला कॾहिं बि ज़ाया न फ़रमाईंदो, रब करीम क़बूल फ़रमाईंदो। तो सामाईन, बसि असल नुक़्तो अर्ज़ु करण जो मक़सदु इहो हुयो त बसि उहो इश्क़ ऐं उहा मोहब्बत पैदा करण जी ज़रूरत आहे जेका उम्मती त आहियूं पर उहा तड़प ख़तमु थी वई आहे। ग़ुलामाओ, मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा उम्मतियो या तड़प पैदा कयो। आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम अॼु बि हयात आहिनि। मंज़र गुंबद ख़ज़रा में तव्हां सॼो मुलाहिज़ा फ़रमाए रहिया आहिनि। इहा तड़प पैदा कयो ऐं इख़्तिताम ते अर्ज़ु करणु चाहियां, तव्हां ॾिठो पे इन वाक़े मां मालूम थियो त इहा तड़प यसरब जे माण्हुनि में कीअं पैदा थी। 400 आलिमनि जी सोबत उन्हनि खे मुयसरु थी त उन्हनि में तड़प इश्क़ मुस्तफ़ा पैदा थी। अहिड़े ई तरीक़े सां सामाईन, अगरि तव्हां असां बि अल्लाह जे वलीअनि अहले इल्म बाअमल उशाके उलमा जी अगरि सोहबत इख़्तियार कंदासीं त इहा शम्मा क़यामत ताईं मौत ताईं कोन विसी सघंदी। इहा मुनव्वर हूंदी जेका इंशाअल्लाह ख़बर खे बि रोशन ऐं मुनव्वर करे छॾींदी। अल्लाह जो हुज़ूर में दुआ है। मज़ीद वीडियोज़ के लिए हमारा यूट्यूब चैनल सब्सक्राइब करें और बेल आइकन पर क्लिक करें।